नाज़रीन सुजाग न्यूज़ वन में आया वज़ीर नड़े असां मौजूदु आहियूं सकरन में शहीद बाबा जेजुंगे जेको मेलो आहे असां मलाखड़ी मौजूदु आहियूं असां सां गॾु सिंध जो मशहूरु मलाह पहलवान गुलाम हुसैन पठान ऐं हुन सां गॾु रफ़ीक चांडियो असां सां गॾु मौजूदु आहे ऐं हाजी खान जमाली अचे असां मलाखड़ो ॾिसण आहियूं अचो त सिंध जे मशहूरु मलाह पहलवान हाजी गुलाम हुसैन पठान सां ॻाल्हि ॿोल था कयूं। अस्सलाम वालेकुम। कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि आहियो? जेको विच में गुम थी आहे ऐं इलाही मेलनि में तव्हांजी कमी महसूसु पई थिए अॼु सकरन में आया हो ऐं मलाखड़ो ॾिसो पिया कीअं पिया महसूसु कयो? जी जुमा भाई तक़रीबन मां 3-4 साल पहिरियां मुंहिंजी सोशल मीडिया ते शुरूआति थी मुंहिंजे मल वायरल थियण जी मां रफ़ीक तव्हांजे थोरनि सां सकरन मां ई थी सो वरी सकरन खे मां टाइम घटि ॾेई सघियो हुअमि छो त थोरो मसरूफ़ थी वियुमि कुझु वरी कारोबारी मसइलनि में कुझु वरी ॿिया घणा मसइला उन में ॾाढो मसरूफ़ थी वियुमि तो अॼु 3-4 साल खां पोइ दुबारा आयो आहियां सकरन में माशाल्लाह उहो ई साॻियो आम जो प्यार जज़्बो वॾो मज़ो आयो भाउ मुमताज़ मौलाई सिंगर सां गॾु अली इंसाफ़ जेकी संगत सभु गॾिजी आयासीं मलाखड़ी में वॾो मज़ो। तव्हां मां सां शादी बि कई आहे? न कोन कई आहे आसरे में आहियां। न तव्हां शादी कई आहे? न आसरे में आहियां किथे कई आहे केरु ॾिए ई नथो। ऐं तव्हां शादी कई आहे माना जॾहिं छड़ा हूंदा त मला विढ़ंदा तव्हां में केतिरी ताक़त हूंदी हाणे शादी खां पोइ जेको हींअर केतिरी कमी महसूसु का कमी महसूसु थी हक़ ते माण्हू नथो खुटे पंहिंजे हक़ ते नथो खुटे माण्हू न कीअं महसूसु था कयो तव्हां बि उहा ई साॻा जोर आहिनि? अल्हम्दुलिल्लाह अॼु ॾिसजां झटका हा जे वरी शौक़ु हुजे त पाण बि विड़ी ॾिस शादी खां पोइ डबल ताक़त आउं त विड़ी सघां शादी कराची त पाण शहदाद बिल्कुलु तरस हिनखे कहिड़ी परवाह 6 महीनो घर ई न आयो। अच्छा छो नथो वञी? बस मल वेणी आहे छा खाईंदो हुई माना हींअर सिंधी गिह खाईंदो हुई या पिस्ता बादाम खाईंदो हुई या ॿी का शइ खाईंदो? मुकमल खुराक मुंहिंजो देसी खुराक आहे सॼो ड्राई फ्रूट घणो गोश्त देसी ड्राई फ्रूट छा आहे? ड्राई फ्रूट वरी तोखे कंहिं महिल ॿुधाईंदो इंशाअल्लाह। ॿुधा हाली नथो ॿुधाए ड्राई फ्रूट छा खे चवंदा? उहो तोखे हाली नथो ॿुधाए सघां पंहिंजे ॿुधाईंदो। अच्छा अॼु सकरणी में अची केतिरो सुकून पियो मिले ख़ुशी में महसूसु? ख़ुशी बिल्कुलु ख़ुशी घणा ॾींहं हिते हूंदा? तक़रीबन 2 ॾींहं हिते हूंदुसि 2 ॾींहं पोइ वरी केॾांहुं वेंदे? पंहिंजे घर सच में तुंहिंजा घर में कोन 6-7 महीना थी मिली बहुत कंदो आहे घर जाणे। अॼु तव्हां स्विमिंग पूल में तड़ कयो? हा अॼु स्विमिंग पूल में बाक़ाइदे तरियमि साईं मज़ो बाक़ाइदे मज़ो रफ़ीक तोखे मज़ो आयो? ॾाढो मज़ो आयो। शामी मूं तड़ कोन कयो बाक़ी मूंखे दोस्तनि सां गॾु ॾाढो मज़ो ठीकु आहे महिरबानी।